अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। अल्लाहुम्मा लकल हम्दु कमा अंता अहलुहु व सल्लि अला मुहम्मदिन कमा अंता अहलुहु वफ़अल बिना मा अंता अहलुहु। या इलाहल आलमीन, सभिनी जे गुनाहन के मुआफ़ फरमा। अल्लाह सभिनी जे गुनाहन के मुआफ़ फरमा। अल्लाह इन मुबारक रात शब क़दर में असां सभिनी के शब क़दर जो सवाब नसीब फरमा। अल्लाह तुझे पाक कलाम कुरान पाक के ख़त्म के बुदोसी अल्लाह इन ख़त्म के पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमा। अल्लाह इन ख़त्म के सवाब इनाम तू पंहिंजे शाया निशान के मुताबिक़ असांखे अता फरमा। अल्लाह असांजे ॿुधाइण में का कमी कोताही रहिजी वई आहे, अल्लाह तू उन कमी कोताही के मुआफ़ फरमा, उनके दरगुज़र फरमा। अल्लाह पूरे कुरान पाक के मुबारक ख़त्म जो सवाब सभिनी के नसीब फरमा। अल्लाह हाज़रीन जेके दिल में नेक तमन्नाऊं खणी करे आया आहिनि, अल्लाह अगर उन्हनि में ख़ैर आहे त उन्हनि जे तमन्ना आरज़ुनि को पूरी फरमा। या इलाहुल आलमीन, असां सभिनी खे दुनिया ऐं आख़िरत जूं ख़ैरूं भलायूं नसीब फरमा। दुनिया आख़िरत जे बुराइनि फितननि को असांजी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह हर क़िस्म जे आफ़ात बलियात मसाइब को असांजी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह नागहानी हादसात वाक़ियात को असांजी हिफ़ाज़त फरमा। या इलाहुल आलमीन, असांजी मुश्किलनि खे हल फरमा, मुसीबतनि खे आसान फरमा। अल्लाह पंहिंजे पाक नबी जे सुन्नतनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या इलाहुल आलमीन, असांखे पंहिंजे पाक महबूब नबी जी इत्तिबा इताअत में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। अल्लाह रमज़ान जे रोज़नि खे पंहिंजे फ़ज़ल सां क़बूल फरमा। रात जे जागण तरावीह क़याम खे पंहिंजे फ़ज़ल सां क़बूल फरमा। अल्लाह पंहिंजे महबूब नबी हिन उम्मत जे लाइ जेके ख़ैर जूं दुआऊं कयूं आहिनि, अल्लाह उहो सभु असांजे मुक़द्दर में असांखे नसीब फरमा। या इलाहुल आलमीन, असांजे महबूब नबी जिन बुराइनि खां, जिन शुरूर ऐं फितननि खां पंहिंजी उम्मत जे लाइ पनाह जी दुआ घुरी आहे, अल्लाह उन्हनि फितननि शरनि मुसीबतनि को असांजी हिफ़ाज़त फरमा। या इलाहुल आलमीन, हे क़ब्रिस्तान जे वेझे अल्लाह ही तुंहिंजो पाक घर आहे, असां क़ुरान पाक जो पूरी रहमतूं हिन क़ब्रिस्तान वारनि ते नसीब फरमा। अल्लाह असांजे वॾड़नि अज़ीज़नि रिश्तेदारनि जेके ईमान सां हिन दुनिया में लाॾोड़ा करे विया आहिनि, उन्हनि जे क़ब्रनि ते रहमतूं नाज़िल फरमा। अल्लाह उन्हनि खे पंहिंजे जवार रहमत में जगह नसीब फरमा। अल्लाह तोखां ईमान जा तालिब आहियूं, पंहिंजे पाक नबी जे सुन्नतनि जा तालिब आहियूं। अल्लाह आख़िरी वक़्त में असांखे ईमान जी तौफ़ीक़ नसीब फरमा, ईमान जी दौलत नसीब फरमा। अल्लाह जेको कुझु चयोसीं ॿुधोसीं इन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमा। अल्लाह बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला मुस्तमिरा नसीब फरमा। मक़रूज़ खे तरस ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह जेके कंहिं परेशानी में उन्हनि जे परेशानी खे दूर फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिही अजमईन।